सवाल कयो आहे फ़कीर अब्दुल रशीद चांडियो। उहो त चए त तरावी खां बिना रोज़ो थींदो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तरावी नमाज़ ऐं रोज़ो जुदा इबादतूं आहिनि। तरावी नमाज़ सुन्नत मुअक्कदा आहे। जेको शख़्स उनखे छॾींदो त उहो गुनाहगार थींदो। रही ॻाल्हि त उन सां रोज़े ते फ़र्क़ु पवंदो या न, त रोज़े ते को बि फ़र्क़ु न पवंदो। बग़ैर तरावी जे रोज़ो थी वेंदो, अलबत्ता उहो गुनाहगार थींदो हिन जे करे जो सुन्नत मुअक्कदा छॾे रहियो आहे। जीअं अब्दुर्रुल मुख़्तार जे अंदरि आहे त अतरावीह सुन्नतुन मुअक्कदतुन लिल मुआज़बतिल खुलफाइर राशिदीन लिर्रिजाल वन्निसाइ इजमाअन। तरावीह नमाज़ पढ़णु सुन्नत मुअक्कदा आहे। इन जो दलील इहो आहे त खुलफाए राशिदीन रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन इन ते मुआज़बत कंदा हुया, यानी हमेशा नमाज़ तरावी पढ़ंदा हुया। मर्दनि जे लाइ बि सुन्नत मुअक्कदा हुआ, औरतुनि जे लाइ बि आहे, ऐं इन ॻाल्हि ते उलमाए किराम जो इजमा आहे। इन जे करे जेको शख़्स तरावी नमाज़ बग़ैर कंहिं ज़रूरत जे छॾे थो त उहो गुनाहगार थींदो ऐं उन जे रोज़े ते इन सां को बि फ़र्क़ु न पवंदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।